अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इज़ा वक़अतिल वाक़िअतु लैसा लिवक़अतिहा काज़िबह खाफ़िदतुर राफ़िअतुन इज़ा रुज्जतिल अर्दु रज्जन व बुस्सतिल जिबालु बस्सा फ़कानत हबाअम मुंबस्सन व कुंतुम अज़वाजन सलासा। अल्लाह जे नाले सां शुरू जेको बेहद मेहरबान निहायत रहम वारो आ। जॾहिं थियण वारी थी पवंदी यानी जॾहिं क़यामत वाक़े थींदी ऐं उन्हीअ जे वाक़े थियण में को बि कूड़ कोन्हे, यानी उहा अची रहंदी ऐं जॾहिं उहा ईंदी त उनखे को बि कूड़ो सम्झण ऐं चवण वारो न हूंदो ऐं उहा किन माण्हुनि खे हेठि करण वारी यानी हेठां ऐं ज़लील करण वारी ऐं किन खे मथे बुलंद करण वारी हूंदी। जॾहिं ज़मीन सख़्तु धोॾिबे ऐं जबल भोरिया वेंदा ऐं ज़रा ज़रा कबा त ईअं लॻंदो ॼण उहे उॾारियल दज़ आहिनि ऐं तव्हां माण्हू उन वक़्तु टिनि क़िस्मनि में विरहाइजी वेंदो। फ़अस्हाबुल मैमनति मा अस्हाबुल मैमनह, पोइ हिकिड़ा साॼे तरफ़ वारा, पोइ छा चइजे अहिड़नि ख़ुशनसीब साॼे तरफ़ वारनि लाइ। व अस्हाबुल मशअमति मा अस्हाबुल मशअमह, ऐं ॿिया खाॿे तरफ़ वारा, पोइ छा चइजे अहिड़नि बदनसीब खाॿे पासे वारनि लाइ। वस्साबिकून अस्साबिकून, ऐं टियां अॻिते वधी वञण वारा त अॻिते ई वधी वञण वारा आहिनि। बसि नबीअनि ऐं रसूलनि जी सदा ते लबैक चवण वारनि ऐं सबक़त करण वारनि या गोए खणण वारनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे। उलाइकल मुक़र्रबून, उहे ई मुक़र्रब ऐं वेझाबान आहिनि। फ़ी जन्नातिन नईम, अहिड़ा अल्लाह जा बान जन्नत नईम नेमतुनि सां भरियल बाग़नि में हूंदा। सुल्लतुम मिनल अव्वलीन, अॻियनि माण्हुनि मां घणा यानी साबिक़ीनल अव्वलीन मां घणा चङा माण्हू हुआ, उन करे उन्हनि जो तादाद बि घणीअ मुनासिबत सां जन्नत में वेंदो। व क़लीलुम मिनल आख़िरीन, ऐं पोयनि मां थोरा हूंदा यानी जेको जेतिरो कमाईंदो सो लहंदो। अॼुकल्ह जीअं पोइ तीअं ख़ैर घटि ऐं शर वधीक आहे, उन जो नतीजो बि अहिड़ो ई निकिरंदो। अला सुरुरिम मौदूनतिम मुत्तक़ीन अलैहा मुतक़ाबिलीन, उहे मुक़र्रबीन सोन साउणियल तख़्तनि ते हिक ॿिए जे आमो साम्हूं टेक लॻाए वेठा हूंदा। यतूफ़ु अलैहिम विल्दानुम मुख़ल्लदून, सदाईं नौजवान रहण वारा नीगर उन्हनि वटि पिया ईंदा वेंदा। बेअक्वाबिन व अबारीक व कासिम मिन मईन, प्यालनि कोज़नि ऐं छुलकंदड़ भरियल या टुमटार पाक शराब जे जामनि प्यालनि सां पिया जन्नतिन वटि फेरा ॾींदा। ला युसद्दऊन अन्हा वला युंज़िफून, ऐं उहो अहिड़ो पाक शराब हूंदो जो उन सां न की मथे में सूर पवंदुनि न की मथे खे फेरी ईंदनि या नशो थींदुनि। वफ़ाकिहतिम मिम्मा यतख़य्यरून, ऐं जेकी बि मेवा पसंदि कंदासीं उते हूंदा। वलहमि तैरिम मिम्मा यश्तहून, पखियुनि जे गोश्त जी जेका ख़्वाहिश कंदा सो संदन लाइ ग़ुलमान आणे हाज़िर कंदा। वहूरुन ऐन, ऐं हूरूं
वॾिन कुशाद नाखिन वारियूं का अमसालिल लुअलुइल मकनून ॼण त सिपुनि जे अंदरि सांढियल या ढकियल मोती आहिनि जज़ाअम बिमा कानू यअमलून इहे नेमतूं आहिनि जेके अमल कयाऊं उन्हीअ जे बदिले में ला यस्मऊन फीहा लगवन वला तसीमन इल्ला क़ीलन सलामन सलामा उन जन्नत में न का अजाइब ॿुधंदा ऐं न वरी का गुनाह जहिड़ी ॻाल्हि बस हर तरफ़ खां सलाम ई सलाम जो आवाज़ हूंदो वा अस्हाबुल यमीन मा अस्हाबुल यमीन ऐं साॼे पासे वारा छा चइजेड़नि साॼे पासे वारनि ख़ुशनसीबनि लाइ जन खे अमाल नामा सॼे हथ में ॾिना वेंदा फी सिदरिम मखदूदियूं तलहिम मंदूदियूं ज़िल्लिम ममदूदियूं माइम मस्कूबियूं फाकिहतिन कसीरतिन ला मक़तूअतिन वला ममनूअतिन व फुरुशिम मरफूअ उहे त बिना कंडन लासिड़िन बेरनि में ऐं फर सां भरियल केले जे बाग़नि में ऐं टिखनि पाछनि वारनि वणनि जे छांवनि में मुसलसिल किरंदड़ पाणीअ में यानी आबशारनि में ऐं तमामु घणनि मेवनि वारनि बाग़नि में हूंदा जेके न की खुटंदा न खेनि अहिड़नि मेवनि खां झलियो वेंदो या मन कयो वेंदो उहे साॼे पासे वारा जन्नती त मथे बुलंद विछाणनि या हंधनि ते वेठल हूंदा इन्ना अंशनाहुन्न इंशाअन फजअलनाहुन्न अबकारा बेशक सां जन्नतिन लाइ उन्हनि हूरुनि खे बि हिकु ख़ासि नमूने ते पैदा कयो आहे पोइ उन्हनि खे असां कुंवारो भी रखियो आहे औरबन अतराबल लिअस्हाबिल यमीन उहे मुड़सनि खे प्यार करण वारियूं मन मोहींदड़ ऐं संदन जोड़ जहिड़ियूं यानी हिक जहिड़ियूं ऐं हम उमिरि हूंदियूं इहो कुझु आहे साॼे पासे वारनि जे लाइ सुल्लतुम मिनल अव्वलीन व सुल्लतुम मिनल आखिरीन साॼे पासे वारनि जो घणो तइदाद पहिरियनि उम्मतुनि मां हूंदो ऐं घणो तइदाद पिणु पोयनि उम्मतुनि मां बि हूंदो व अस्हाबुश शिमाल मा अस्हाबुश शिमाल ऐं टियां खाॿे तरफ़ वारा ओ छा चइजेड़नि बदनसीब खाॿे पासे वारनि लाइ फी समूमियूं हमीमियूं ज़िल्लिम मिन यहमूमिल ला बारिदिन वला करीम उहे साड़ींदड़ झोले लुकाई ततल पाणीअ या टहकंदड़ पाणीअ में हूंदा ऐं कारे दूंहें जी छांव में कंहिंखे भुल न थिए उहो ककरनि जो पाछो हूंदो पर उन्हीअ दूंहें जो पाछो जेको न की थधो हूंदो न वणदड़ न आराम ॾींदड़ या फ़रहत बख़्श हूंदो इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिक मुतरफ़ीन बेशक उहे माण्हू हिन अंजाम ॾिसण खां अॻु दुनिया में ॾाढा आसूदा हुआ ऐं सुख में पलियल हुआ ऐं शुक्रगुज़ारीअ जे बदिरां वकानू युसिर्रून अलल हिंसिल अज़ीम वॾनि गुनाहनि कुफ़्र शिरक ऐं अख़लाक़ी बदकारीअ में मुलवस हुआ ऐं उन लाइ इसरार ज़िद कंदा हुआ
वकानू यक़ूलून अइज़ा मितना वकुन्ना तुराबन वइज़ामन अइन्ना लमबऊसून अव आबाउनल अव्वलून। ऐं अल्लाह ते ईमान ऐं आख़िरत ते एतबार ऐं चवंदा हा त छा जॾहिं असां मरी वेंदासूं ऐं मिटी ऐं हॾा थी वेंदासूं तॾहिं असीं वरी वाक़े जीअरा करे उथारींदासूं ऐं असांजे अबनि ॾाॾनि खे पिणु क़बरुनि मां उथारियो वेंदो। इहा ॻाल्हि असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे। कुल इन्नल अव्वलीन वल आख़िरीन। ए मुझा महबूब रसूल अरबी प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे चओ हाओ यकीनन अॻियां ख्वा पोयां सभु लमजमूऊन इला मीक़ाति यौमिन मअलूम। हिक मुक़रर कयल ॾींहुं ज़रूर गॾु कया वेंदा। सुम्मा इन्नकुम अय्युहद्दाल्लूनल मुकज़्ज़िबून लआकिलून मिन शजरिन मिन ज़क्कूम फमालिऊन मिनहल बुतून। पोइ बेशक तव्हां ए गुमराहो ऐं कूड़ भाईंदड़ो ज़रूर थूहर जे वण मां खाईंदो पोइ उन सां ई पेट भरणा पवंदव ऐं उन जे खाइण खां पोइ तव्हांजे उञ जो कहिड़ो हाल हूंदो। फशारिबून अलैहि मिनल हमीम। पोइ उन जे मथां ततल गरम या टहकंदड़ पाणीअ मां पीअंदो। फशारिबून शुर्बल हीम। ऐं इहो टहकंदड़ पाणी बि उञायल उठनि जे पीअण वांगुरु पीअंदो। यानी जीअं उञायल उठ पीअणु शुरू कंदो आहे त पीअंदो ई रहंदो आहे तीअं बिना साह खणण जे पीअंदा रहंदा। हाज़ा नुज़ुलुहुम यौमद्दीन। क़यामत जे ॾींहुं इहा ई संदन मेहमानी आहे। नहनु ख़लक़नाकुम फलौला तुसद्दिक़ून। असां ई तव्हांखे पैदा कयो आहे पोइ ए इंसानो तव्हां वरी जियारण खे छो नथा सचो सम्झो। अफ़राअयतुम मा तुमनून। छा भला तव्हां ॾिठो आहे पंहिंजी पैदाइश ते गौर कयो आहे त जेका मनी टपकाईंदा आहियो उन मां इंसान केरु जोड़ींदो आहे। अअंतुम तख़्लुक़ूनहु अम नहनुल ख़ालिक़ून। छा उन ॿार खे अमी ख़लक़ियो था या असीं ख़लक़ण वारा आहियूं। नहनु क़द्दरना बैनकुमुल मौत वमा नहनु बिमस्बूक़ीन अला अन नुबद्दिल अम्सालकुम व नुंशिअकुम फ़ीमा ला तअलमून। असां अवां में हिन दुनिया वारी ज़िंदगी ऐं आख़िरत वारी ज़िंदगीअ जे विच में मौत मुक़रर या हाइल कयो आहे। यानी तव्हांखे ज़रूरु मरणो आहे ऐं असीं कोई इन ॻाल्हि खां आजिज़ न आहियूं जो असां खां को बची वञे ऐं असां इन खां बि आजिज़ न आहियूं त असां तव्हां जहिड़नि खे बदिलाए ॿियो कुझु पैदा करियूं ऐं अव्हांखे कंहिं अहिड़ी शिकिल में पैदा करियूं जो अव्हां ॼाणंदा ई न हुजो या तव्हांखे बदिलाए ॿी क़ौम आणियूं ऐं तव्हांखे अहिड़ी सूरत या शिकिल सां दुनिया जहान में पैदा करियूं जंहिंखे तव्हां न ॼाणंदा हुजो। वलक़द अलिमतुमुन नशअतल ऊला
फलौला तज़क्करून यकीनन तव्हां पंहिंजे पहिरें पैदा थियण खां त वाक़िफ़ी आहियो पोइ भला छो नथा सबक़ या नसीहत पिरायो अफ़रअयतुम तहरुसून छा भला तव्हां ॾिठो आहे त जेकी ॿिज में पोखींदा आहियो अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन से अव्हां जमाईंदा या फुटाईंदा आहियो या असीं उन ॿिज खे जमाईंदा आहियूं लौ नशाउ लजअलनाहु हुतामन फज़लतुम तफ़क्कहून जेकॾहिं असीं घुरूं त उनखे ज़रूरु ज़रा ज़रा चट या भोरा भोरा या मुर्गो अनाज झलण खां अॻु ई सुकाए भड़भांग करे छॾियूं ऐं पोइ तव्हां तरह तरह जूं ॻाल्हियूं कंदा रहिजी वञो इन्ना लमुग़रमून ऐं चवंदा फिरो त हाय असां त वाक़ई टोटरे में पइजी वियासूं बल नहनु महरूमून बल्कि असीं त महरूम ऐं बदनसीब थी वियासूं अफ़रअयतुमुल माअल्लज़ी तशरबून छा तव्हां ॾिठो आहे गौर कयो आहे त जेको पाणी अव्हां पीअंदा आहियो तुम अनज़लतुमूहु मिनल मुज़्नि अम नहनुल मुनज़िलून सो अमीं ककरनि मां हेठि लाहींदा आहियो या असीं उनखे वसाईंदा आहियूं असीं ॼाणूं था त उनखे वसाइण त असांजो कमु आहे पर लौ नशाउ जअलनाहु उजाजन फलौला तशकुरून जेकॾहिं असीं घुरूं त मुर्गो उनखे खारो करे छॾियूं पोइ तव्हां छो नथा शुक्र कयो अफ़रअयतुमुन नार अल्लती तूरून छा तव्हां ॾिठो आहे या गौर कयो आहे त जेका बाहि अव्हां ॿारींदा आहियो अअंतुम अंशअतुम शजरतहा अम नहनुल मुनशिऊन उन जे वण खे तव्हां पैदा कयो या उन जे पैदा करण वारा असीं आहियूं नहनु जअलनाहा तज़किरतन व मताअन लिलमुक़वीन असां दुनिया जी बाहि खे जहन्नम जी बाहि यादि ॾियारण जे लाइ हिकु नसीहत कयो आहे ऐं खाना बदोश बदविन झंगलनि में रहंदड़नि हाजतमंदनि ऐं मुसाफ़िरनि जे लाइ फ़ाइदे जी शइ करे बनायो आहे फसब्बिह बिस्मि रब्बिकल अज़ीम पोइ ए मुंहिंजा महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पंहिंजी अज़मत वारे बुलंद ऐं बाला रब जी पाकाई बयान कंदो रह फला उक़सिमु बिमवाक़िअन नुजूम व इन्नहु लक़समुन लौ तअलमून अज़ीम पोयां तारनि जे मंज़िलुनि जो कसम खणां थो जिते जिते हू किरण था गुम थियनि था या शुहाबे साक़िब जे उमाणियुनि बाबति अल्लाह ताला कसम खणी पियो फरमाए त बेशक उहो हिकु तमामु वॾो कसम आहे जेकॾहिं अमीं उनखे ॼाणंदा हुजो इन्नहु लक़ुरआनुन करीमुन फ़ी किताबिम मकनून ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून बेशक ही क़ुरान करीम हिकु तमामु इज़्ज़त वारो ऐं सगोरो किताब आहे जेको लोहे महफ़ूज़ में तमामु हिफ़ाज़त सां रखियल ऐं सांढियल किताब में लिखियल आहे पाकाई वारनि खां सवाइ उनखे ॿियो को बि हथ नथो लाए मतिलबु आहे त उते लोहे महफ़ूज़ में उनखे रुगो फ़रिश्ता ई हथ लाइनि था तनज़ीलुम मिर रब्बिल आलमीन अफ़बिहाज़ल हदीस अंतुम मुदहिनून वो क़ुरान
रब्बुल आलमीन जे तरफ़ खां नाज़िल कयो वियो आहे। छा पोइ बि तव्हां अहिड़े क़ुरान जी ॻाल्हि मञण में सुस्ती करियो था ऐं मामूली सम्झी बेरुखीअ वारो वर्ताव था करियो? हिन अज़ीम किताब खे सिखण जे लाइ अवां तयार ई न आहियो। वतजालून रिज़्क़कुम अन्नकुम तुकज़्ज़िबून, ऐं मुनकर थी उनखे कूड़ो करे पंहिंजो पेट था भरियो ऐं पंहिंजो रिज़्क़ था बणायो ऐं उन नेमत में पंहिंजो हिसो इहो था रखो जो उनखे कूड़ो था करियो। फलौला इज़ा बलगतिल हुल्क़ूम, चोको जंहिं महिल कंहिंजो साहु नेड़े घट वट अची पहुचंदो आहे। व अंतुम हीन इज़िन तंज़ुरून, ऐं तव्हां उन वक़्तु केॾो न मजबूर ऐं बेवस थी उन मरण वारे खे, सकरात वारे खे तकींदा रहंदा आहियो। वनहनु अक़रबु इलैहि मिनकुम वलाकिन ला तुबसिरून, ऐं असां उन वक़्तु तव्हांजे मुक़ाबले में उन मरण वारे जे तमामु वेझा हूंदा आहियूं, लेकिन तव्हां न ॾिसंदा आहियो ऐं न सम्झंदा आहियो। फलौला इन कुंतुम गैर मदीनीन, पोइ जेकॾहिं तव्हां अल्लाह जे अॻियां लाचार ऐं बेवस न आहियो, तरजिऊनहा इन कुंतुम सादिकीन, त पोइ उहो यानी पंहिंजे मरंदड़ अज़ीज़ जो रूह छो नथा वापसि आणियो? जेकॾहिं तव्हां पंहिंजे दावाउनि में सचा आहियो, ताक़तवर आहियो, कुझु तव्हां वटि आहे, त उन मरंदड़ जो साहु रोके ॾेखारियो या उन जो रूह परवास थियण खां रोके ॾेखारियो। फ़अम्मा इन कान मिनल मुक़र्रबीन, पोइ जेकॾहिं को मुक़र्रबीन अल्लाह जे मुक़र्रबाननि मां दीन में अॻिते वधंदड़ ऐं चङनि कमनि में अॻिराई कंदड़ आहे, फ़रोहु रैहानु जन्नतु नईम, त उन लाइ ख़ुशी राहत सुरहान जन्नत जी ख़ुशबू ऐं जन्नत नईम, जन्नत जे बाग़नि जूं नेमतूं ऐं रोज़ी आहे। व अम्मा इन कान मिन अस्हाबिल यमीन, ऐं जेकॾहिं हू साॼे पासे वारनि मां हूंदो, फसलामुल लक मिन अस्हाबिल यमीन, त अहिड़े मरण वारे मर्द मोमिन खे बि चयो वेंदो त सलामती ऐं अमुन तोला, छाकाणि त तूं अस्हाबे यमीन यानी साॼे पासे वारनि मां आहीं। व अम्मा इन कान मिनल मुकज़्ज़िबीन फ़नुज़ुलुम मिन हमीमिन व तस्लियतु जहीम, ऐं जेकॾहिं को गुमराह थियलनि ऐं कूड़नि मां हो त उन जी टहिकंदड़ पाणीअ सां महिमानी कई वेंदी ऐं उनखे दोज़ख में दाख़िल थियणो आहे। इन हाज़ा लहुव हक़ुल यकीन, बेशक ही बरहक़ ख़बर जेका मुक़र्रबीन मुस्लिमीन ऐं मुकज़्ज़िबीन लाइ बयान कई वई आहे, सा सरासर सच्चाई बिल्कुलु यकीनी आहे। फसब्बिह बिस्मि रब्बिकल अज़ीम। पोइ ए मुंहिंजा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं पंहिंजे अज़ीम पालणहार जे नाले सां संदसि तस्बीह ऐं पाकाई बयान कंदो रह। आमंतु बिल्लाह।